बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो चैनल इख़लाक़ वॉइस टीवी। फ्रेंड असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। दुआ आहे अल्लाह खां तव्हां सदाईं ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। अल्लाह तव्हांखे हर मुसीबत खां पनाह में रखे। फ्रेंड अॼु जो मौज़ू असांजो आहे ईसा नबी जो हिकिड़ो नंढिड़ो असां तव्हांखे कहाणी हिकिड़ो अल्लाह जे बारे में ॿुधाईंदासीं। फ्रेंड अगरि तव्हांखे असांजो वीडियो सुठो लॻे त प्लीज़ फ्रेंड असांजो एतिरो महिनत आहे उन में तव्हां वीडियो खे लाइक कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल खे ऑल कंदा, जीअं त हर नओं वीडियो जेको बि असां अपलोड कयूं तव्हां वटि जल्द में जल्द पहुची सघे। त अॼु जो मौज़ू असां पंहिंजो स्टार्ट कंदासीं। ईसा नबी हलंदे 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 हिकिड़े जबल पहाड़ खां गुज़रियो पिए त हिकु सुहिणो ख़ूबसूरत वॾो पथर ॾिठईं। उन जे भर सां वञी हुनखे चित्त आहे ॾिसणु लॻो त मथे कंध करे चयईं, या रब्बुल आलमीन, हिन पथर में अहिड़ी कहिड़ी ख़ासियत आहे जो हीउ सुहिणो आहे एतिरो। त अल्लाह जिब्राइल जे ज़रिए हुनखे ॿुधायो त ए ईसा तूं ॾिसणु चाहीं थो हिनखे? चयईं, या अल्लाह, अगरि तूं ॾेखारींदे त मां ॾिसणु चाहींदुसि। पोइ ईसा नबी खे अल्लाह साईं उन पथर खे चयो, चई पथर खे इशारो कर त उहो पथर पाण खुली पवंदो। ईसा नबी पथर खे इशारो कयो ऐं जेको आहे पथर खुली पियो। उते ॾिसे छा जो हिकु 80 साल जो कुराड़ो आहे जेको निमाज़ पियो पढ़े। उन जे भर सां कई तरह तरह जा ताम पिया हुआ, कई तरह तरह जा फ्रूट जंहिंजो मुद न हूंदो आहे उहे बि फ्रूट उन्हनि जे भर में पिया हुआ। पोइ हुन निमाज़ पढ़ी बसि कयो बुज़ुर्ग। पोइ ईसा नबी पुछा कयो, चई ए इंसान अल्लाह जा बाना, तोखे हिन पथर जे अंदरि घणो टाइम थी चुको आहे? पोइ हुन पोड़े बुज़ुर्ग ॿुधायो त चई, हिन पथर जे अंदरि मूंखे तक़रीबन 80 साल गुज़री चुको आहे। चई, हीअ जेके तरह तरह जा ताम अचनि था, हीअ फ्रूटूं अचनि था, हीअ तोखे केरु थो पुॼाए? चई, जंहिंजी इबादत थो कयां उहो रब्बुल आलमीन मूंखे खाराए थो। ईसा नबी सुभान अल्लाह चई, ॿाहिरि निकिरी मथे कंध करे चयईं, या अल्लाह, या मुंहिंजा करीम रब, हिन खां बि को वधीक इंसान तोखे प्यारो आहे? त अल्लाह हुनखे वापसि जवाबु ॾिनो ईसा खे, ए ईसा, इन खां बि वधीक इंसान मूंखे आहे। चई, या अल्लाह, ॿुधा उहो केरु आहे? चई, मुंहिंजे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मत हुजे ऐं 15 शोबान जी राति हुजे, उन में जेके ई नफ़िलूं पढ़ंदो ऐं उहो जेको आहे हिन 80 साल जे इबादतुनि खां वधीक हुनजा 2 रकातूं नफ़िल आहिनि, उहो मूंखां अञा वधीक प्यारो थो लॻे। त ईसा नबी उहो ॻाल्हि ॿुधी इबरत में पइजी ऐं रोई अर्ज़ु कयाईं, झुकी निमाज़ में सजदो करे चयाईं, या अल्लाह, क़यामत जे ॾींहुं मूंखे उथारजांइ त आख़िरी नबी जो उम्मत ई करे पोइ उथारजांइ। त हींअर आलिम सॻोरा फ़तवा ॾियनि था त क़यामत जो ॾींहुं थींदो त ईसा नबी जेको आहे असांजे नबी जे उम्मत मां थी उथंदो। फ्रेंड अॼु जो मौज़ू असांजो इहो ई हो। अगरि तव्हांखे फ्रेंड असांजो मौज़ू ही सुठो लॻे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं कमेंट में पंहिंजो दिलि जी रायो तव्हां सेंड कयो ऐं फ्रेंड असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, दुआउनि में यादि कजो।